सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजी करे सत्संग जो मक़सद में असां थोरो नज़र पंहिंजो पाण ते रखूं। आम ज़िंदगी में असां सभु कुझु ॿियनि खे ॾिसंदा ऐं ॿियनि खे ॾिसंदे ॾिसंदे असां पंहिंजो पाण खे दुख ऐं सुख जे चकर में फिरंदा रहंदा आहियूं। टेंशन ऐं तनाव में हूंदा आहियूं, कॾहिं प्यार मोहबत में हूंदा आहियूं। असांजी पूरी ज़िंदगी डगमगाहट जो शिकार थी वेंदी आहे। पाण खे ई पतो न हूंदो आहे त असां छा कयूं था। ॿियनि ते ॻाल्हाए, ॿियनि खे चई, ॿियनि खे ॾिसी असांजी हालति ईअं थी वेंदी आहे जीअं तालो चाबी हुजे। अॻिते हली करे असांजी ताक़त अहिड़ी हालति थी वेंदी आहे जीअं तालो हुजे न, ताले सां असां पूरो घर बंदि करे छॾियो, चाबी फेरे करे। चाबी न मिली आहे, चाबी असांजे हथ हुया, जेब में खणी करे घुमंदा वरंदा आहियूं। हक़ीक़त में असां ताला थी वेंदा आहियूं, चाबी ॿियनि खे ॾेई छॾींदा आहियूं। पोइ असां ॿियनि सां ॻाल्हाईंदे, ॿियनि खे चवंदे एतिरा खोइजी वेंदा आहियूं। को ॿियो असांजी थोरी का नेकी कंदो आहे, थोरी कोई तारीफ़ कंदो आहे, असां बहकी उथंदा आहियूं, असांजो चहिरो बहकी उथंदो आहे। असांखे लॻंदो आहे त असां कुझु आहियूं। वरी घड़ी खां पोइ कोई थोरी गिला कंदो आहे, कोई ग़लति चवंदो आहे, असां हिकदमि मायूस थी वेंदा आहियूं, परेशान थी वेंदा आहियूं। शायदि मूंखे छा थी वियो, पोइ डिप्रेशन जो शिकार थी वेंदा आहियूं। यानी असांजे वस में न असांजी ख़ुशी आहे, न असांजो ग़म आहे, न असांजे मुंहुं मंझि खिल पंहिंजी आहे, न मायूसी पंहिंजी आहे। ॿिए जी मर्ज़ी आहे, चाबी हुनजे हथ में आहे, थोरी तारीफ़ करे थोरो चङो चवे, असां बहकी उथंदा आहियूं। उहो ग़लति चवे, असां मायूस थी वेंदा आहियूं। असां ताला ऐं चाबी ॿिए जे हथ में आहे, जीअं असांखे फेरे उनजी मर्ज़ी आहे। असांखे ॿ लफ़्ज़ चई करे क्रोध ॾिवाए या ॿ लफ़्ज़ चई करे असांजे लाइ बहितर भावनाऊं रखाए। असांखे पंहिंजो होश आहे ई कोन, पंहिंजो अकुल न सम्झ, जेको ॿियो चवे असां ओड़ा थी वेंदा आहियूं, जेको बि आहे। ऐं पूरो असां सिर्फ़ु ताला बणिजी वेंदा आहियूं, चाबी सॼी ॿियनि जे हथ अची वेंदी आहे, जेको उनजी मर्ज़ी असांखे जीअं हलाए। तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु हूंदो आहे असां पाण खे संभालूं, पंहिंजो पाण खे बणायूं, पंहिंजो पाण खे ठाहियूं। ऐं थोरी नज़र जंहिं ॾींहुं असां थोरो पंहिंजो पाण ते मोड़ियोसीं, बाक़ी सभु पंहिंजो पाण सही थी वेंदो आहे। ऐं उनजी शुरूआति असां सिर्फ़ु ॿिनि ॻाल्हियुनि सां कयूं। असांखे चङो ॿुधूं, चङो ॻाल्हायूं। चङो ॻाल्हाईंदा असांखे ॿुधण में बि चङो ईंदो। छाकाणि जो असांजे वसां जहिड़ो ई ॻाल्हाईंदा, जेके संगती साथी दोस्त सभु ओड़ा मिलंदा। जहिड़ो असां चाहियूं ॻाल्हाइणु, ॿियो बि ओड़ो अची करे चाहींदो। जेकॾहिं असां गेला जा शौक़ीन थियूं त सभु गेला वारा मिलंदा, किरोध वारा शौक़ीन थियूं किरोध वारा मिलंदा। जहिड़ो असां चाहियूं असां ॾिसंदा आहियूं। हक़ीक़त में ईअं ई हूंदो आहे। जेको नशाई हुजे न, कंहिंखे नशे जी आदत हुजे, कंहिं ॿिए शहर में वञे, बिल्कुलु अजनबी शहर हुजे, अणॼाणे शहर हुजे, पतो बि न हुजे, मूंखे पतो हुयो कंहिंसां मिलां न, कंहिंखे सुञाणे न वञे, पर उहो पंहिंजो पाण थोरे वक़्त में कंहिं न कंहिं नशाई खे ॻोल्हे करे पंहिंजी पूरी ज़रूरत पूरी करे वेंदो। जहिड़ो ई हुजे, जिथे हुजे, बिल्कुलु अजनबी शहर हुजे, कंहिंखे सुञाण ॼाण वारो हुजे ई न, कोई न कोई नशाई पंहिंजो पाण पतो कोई न कोई उहा जॻह वञी करे हथु कंदो। जिते सभु कुझु मिलंदो, चार सॻा जो कुझु न कुझु हथु ज़रूरु कंदो। त जॾहिं असां जेको कुझु चाहींदा आहियूं, जिथे बि हुजूं, असांखे सॼो माहौल ओड़ो मिलंदो आहे जहिड़ो असां चाहियूं। चङो चाहियूं त चङो माहौल मिलंदो, ग़लति चाहियूं त ग़लति माहौल मिलंदो। असां चऊं संसार या ॿियो या न, हक़ीक़त में जहिड़ा असां पाण सभु दोस्त साथी, ॻाल्हाइण वारा, उथण वारा, वेहण वारा, सभु पंहिंजो पाण वारा असां जहिड़ा थी वेंदा। बेशक कोई कहिड़ो बि ॻाल्हाए, गिला वारो माण्हू हुजे न, असां न चाहियूं चङो ॻाल्हायूं, साम्हूं वारो पंहिंजो पाण मोटी करे ईंदो, पंहिंजो पाण चङो ॻाल्हाइणु शुरू करे ॾींदो असां सां। तंहिंजे करे असां थोरी नज़र पंहिंजो पाण ते ज़रूरु रखूं। असां आम तौरु पंहिंजी ज़िंदगी में सभु ताला भरिजी विया आहियूं, चाबी असांजे ॿियनि हथ अची वई आहे, पर हक़ीक़त में चाबी असांजे पंहिंजी जेब में हुजणु खपे। पाण